बंबियूं हॾ में भेर खणज सुबतियूं सुपरी तो जे चाह चलायूं तन विधो जीअसी वेर कजल अखे में फेर तुंहिंजे रुखियनि ऋण कया। प्रोग्राम ॾात अनोखी जे ॿुधंदड़ सभिनी मोहतरम दोस्तनि खे शताब ज़रदारी जो सलाम अर्ज़ ऐं तोहफ़े में याली मदद। कुझु सबबनि जे करे कुझु वक़्फ़े खां पोइ असां हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं, हिकु नई सोच सां, हिकु नए जज़्बे सां, हिकु नए अंदाज़ सां। असां पंहिंजे प्रोग्राम में हर प्रोग्राम में तव्हां सां कंहिं न कंहिं शख़्सियत जी मुलाक़ात कराईंदासीं ऐं अॼु असां वटि अचो कि प्रोग्राम में सिंध जा इंतिहाई ख़ूबसूरत शाइर, इंतिहाई ख़ूबसूरत अदाकार, नौजवान शाइर, असांजी टही जा नौजवान शाइर मिस्टर मुसवर चौहान साहिबु असां सां गॾु आहे। असां उनखे प्रोग्राम में अचण ते भलीकार चऊं था। मुसवर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾोगॾु ई असां सां सिंध जो इंतिहाई ॿियो भलोड़ शाइर, अदाकार साईं शबीर लाखो साईं बि असां सां गॾु आहे। साईं शबीर साईं, तव्हांखे बि असां भलीकार तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो। त प्रोग्राम असांजो इंतिहाई सुठे नमूने सां हली रहियो आहे ऐं इनशाला अॻिते बि इहा उमेदु कयूं था। तव्हां जहिड़े दोस्तनि खां टाइम वठूं था, असां उन्हनि खे ई घुराईंदा आहियूं। तव्हांजे नौजवाननि जी असांजी कोशिशि आहे त उन्हनि खे सिंध सां तारुफ़ु कराइजे। जीअं अॼु असां उन कड़ी खे बरक़रार रखंदे साईं मुसवर साईं खे बि घुरायो आहे, साईं शबीर खे बि घुरायो आहे। त मुसवर साईं, तव्हां पंहिंजी शाइरी जी शुरूआति किथां खां ऐं कॾहिं खां कई? शताब साईं, सभ खां पहिरियां त धरती टीवी, ज़ुहैब ज़रदारी साहिबु ऐं स्पेशली तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मुहबतूं आहिनि जो तव्हां इन क़ाबिल सम्झियो ऐं असांखे हिते हिन प्रोग्राम में मदऊ कयो। ॾात अनोखी जे टाइटल सां ही प्रोग्राम आहे। अक्सर असां ॾिसंदा रहियासीं, मुख़्तलिफ़ होस्ट वग़ैरह हिते ईंदा रहिया, सुठो परफॉर्म्स कंदा रहिया, पर इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ी अनएक्सेप्टेड ॻाल्हि हुई त मूंखे अचानक हिन प्रोग्राम में घुरायो वेंदो ऐं हिकिड़े ॾींहुं इनवाइट कयो वेंदो, ॿिए ॾींहुं घुरायो वेंदो। इहा तव्हांजी मुहबतनि सां इहा शइ यकीनी थी। ऐं सवाल तव्हांजो आहे त तव्हां कॾहिं शुरूआति कई? जी, मां सम्झां थो त कुझु ज़िंदगी जा मामला, कुझु पासा, कुझु प्रोफेशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे प्री प्लानिंग स्टार्ट कोन कयो वेंदो आहे, जेके हादसाती तौरु, इलामी तौरु तव्हांजी ज़िंदगी में शयूं ईंदियूं आहिनि। काफ़ी ख़ासि तौरु आर्ट वारो पासो त अहिड़ो ई आहे जो अचानक तव्हांजी ज़िंदगी में कॾहिं थो अचे, केॾी महिल थो अचे, कॾहिं तव्हांजी ज़िंदगी में यूटर्न थो अचे, इहो तव्हां पाण सोचे करे हैरान थी वेंदा हूंदव। पर मुंहिंजी ज़िंदगी में मां जॾहिं शायदि होश ई न संभालियो हुजे, 7th क्लास में मां स्टडी कंदो हुउसि ऐं मूंखे उन टाइम ते कंहिं बि शइ जो सेंस न हुयो त शाइरी छा हूंदी आहे, लिखणु कहिड़ो मसइलो हूंदो आहे। उहो त हिकिड़ो भाई ईंदो हुयो किताब खणी, गुलिस्तान ऐं गुलफुल रिसालो कंहिं दौर में इलाही हुनजो रूज हुयो, हींअर बि अचनि था पिया। उहे रिसाला खणी 2002 जो टाइम हुयो जी, बल्कि 2002 या 3 इहो साल हुयो। तो रिसाला मूं वठणु शुरू कया। को जेको भाई हुयो किताब खणी स्कूल में असांजे ईंदो हुयो, ॻोठ मस्जिद हाई स्कूल में, तो रिसाला मूं पढ़णु शुरू कया। ऐं रिसाला पढ़ण सां गॾोगॾु मूंखे इहो बि ज़हन में ईंदो रहियो त ही जेके माण्हुनि जा बुक्स में नाला आहिनि या जेके लिखनि था पिया, त इहे पाण पिया लिखनि या को मतिलबु हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में हो। जॾहिं वरी भाई ईंदो त मां हुन खां पुछा कंदुसि, छो त मां बि थोरो थोरो लिखणु लॻो हुउसि इन दौरान, पर उहो ॿाराणो हिकिड़ो स्टाइल हुयो। त मूं उन भाई खां सेकेंड टाइम जॾहिं हुआ त उन खां पुछा कयो त उन मूंखे मोटिवेट कयो त चए तव्हां बि लिखी सघो था, कोई आसमानी मख़लूक नथी लिखे, तव्हां जहिड़ा माण्हू लिखनि था। त बहरहाल स्टार्टिंग में त मां ईअं शौक़िया ऐं हिकिड़ो किताब रिसाले में छपजण जे लाइ मूं हिकिड़ी को हमद हुयो उहो मोकिलियो, TCS कयो। ऐं सेकेंड मंथ में जॾहिं उहो रिसालो स्कूल में आयो ऐं उन टाइम ते उस्ताद असां टीचर्स हुआ ऐं असां जेके स्टूडेंट्स हुआ, जॾहिं उन्हनि मुंहिंजो उन टाइम ते नालो हुयो आदिल, ठीकु आहे, तख़लुस हुयो, ग़ुलाम क़ादिर मुंहिंजो बेसिक नालो आहे ऐं आदिल तख़लुस हुयो। जी, जॾहिं मुंहिंजो नालो हो, उन में मुंहिंजो कॉन्टेंट पढ़ियो वियो त सभिनी मूंखे एप्रिशिएट कयो ऐं मुंहिंजो ॿाराणो ज़हन मां ॾाढो उत्साह में अची वियुसि। ठीकु, उत्साह में अचे त मूं उन खां पोइ लिखणु ऐं पढ़णु शुरू कयो। अच्छा, तव्हां जंहिं दौर जे में शाइरी शुरू कई आहे, तव्हां असांजा हमअसर आहियो, त पंहिंजे दौर में जेको कैसेट कल्चर रहियो आहे, त तव्हां उन खां वधीक मुतासिर आहियो या जदीद सिंधी शाइरी जी परख हुई तव्हांजे कंहिं घराणे में कंहिं फ़र्द खे या को तव्हांजो अदबी माण्हू सां को अहिड़ो वास्तो हो,
तव्हां वधीक कंहिं मां मुतमिन थियो, सिंधी जदीद सिंधी शाइरी मां या कैसेट कल्चर मां? साईं मां मैट्रिक ताईं त कंहिं बि अहिड़े माण्हू सां मुंहिंजो वास्तो न हुयो जेको अदबी फील्ड सां वास्तो रखंदो हुजे। ऐं मुंहिंजी कम्यूनिटी जेका आहे उन में अहिड़ो को बि न मुंहिंजे ख़ानदान मां न मुंहिंजी कम्यूनिटी मां को अहिड़ो माण्हू हुयो जेको अदब वारे पासे हुजे या मूंखे उन पासे ट्रीट कंदो हुजे। बचपन खां वठी मूंखे मौसीक़ी जो इलाही शौक़ु हुयो। मुंहिंजो जेको भाउ हुयो मूंखां वॾो आहे, उन वटि मां ईअं सम्झो हिकिड़े कैस्टनि जी लाइब्रेरी हूंदी हुई। इंडियन सिलेक्शन, पाकिस्तानी सिलेक्शन या सिंधी सिलेक्शन उहा हूंदी हुई। त उते खां मुंहिंजो मौसीक़ी जो शौक़ु वधियो ऐं बाद में आहिस्ता आहिस्ता मुंहिंजो मौसीक़ी तरफ़ लाड़ो थियो। हाणे जॾहिं पाण मौसीक़ी ॿुधूं था त पोइ उन में तव्हांजी शाइरी इम्प्रूव थिए थी। ठीकु आहे। ऐं उहा मौसीक़ी तव्हांखे अंदरि में हिकिड़ो उत्साह ॾिए थी ऐं इलाही कैफ़ियतूं पैदा करे थी। पोइ इलाही कैफ़ियतूं जेके आहिनि उहे तव्हां कंहिं न कंहिं दात में कन्वर्ट थी वञनि। अच्छा, तव्हां छा था सम्झो त शाइर थी तव्हां सही कयो आहे? साईं मुतमिन आहियो तव्हां पंहिंजी शाइरी मां शाइर आहियां, मां इन ॻाल्हि ते मुतमिन आहियां? मूंखां अक्सर दोस्त इहो सुवाल कंदा आहिनि त मुसवर तव्हां छा आहियो? ठीकु आहे। कॾहिं तव्हां शाइर आहियो, कॾहिं तव्हां राइटर आहियो, कॾहिं तव्हां एक्टर आहियो, कॾहिं फिल्म मेकर आहियो, मतिलबु XYZ। तव्हां कॾहिं वरी सिंगिंग वारो पासो था वठो। त मूंखे अदा सेफ समिझे जॾहिं मां जामशूर में मुंहिंजे हाउस ते हुउसि ऐं असांजी मतिलबु डिनर जो टाइम हुयो, त उन्हनि मूंखे चयो त मुसवर इहो साॻियो सुवाल जॾहिं मूं हुननि खां कयो, सर मूंखे दोस्त ईअं चवंदा आहिनि, चवंदो मां तोखे तुंहिंजे लाइ इहा राय क़ाइमु कंदुसि, तूं इल्हामी अरवाह आहीं। वाह। छो त जेको माण्हू मुख़्तलिफ़ प्रोसेस मां गुज़रे थो, मुख़्तलिफ़ पासा, मुख़्तलिफ़ फील्ड, आर्ट जा पासा हुजनि, कहिड़ा पासा हुजनि, उहो माण्हू नाकाम कोन्हे। उनखे असां ज़ाहिरी नाकाम चई सघूं था, पर हू मुख़्तलिफ़ तजुर्बा, मुख़्तलिफ़ टेस्ट कंदो थो अॻिते हले, ज़िंदगी जा मज़ा माणींदो थो हले। कामयाबु असां उनखे चऊं था जेको कामयाबु थी वियो, जेको उन हिकिड़ी फील्ड में पंहिंजो पाण मंझराए वियो, ठीकु आहे, ऐं हू हाणे ॾाढो उन फील्ड में कमाए बि थो, फेस सेलिंग बि उनजी आहे। त असां कामयाबु उनखे ज़ाहिरी में चवनि त रूहानियत वारी फील्ड में या हिकिड़े इल्म वारी फील्ड में ही हिकिड़ो लर्निंग जो प्रोसेस आहे। जेकर तव्हां फील्ड्स मटाईंदा, उन्हनि मां लर्न कंदा, अॻिते वधंदा था हलो, त इहा हिकिड़ी शइ मां पंहिंजे लाइ हेसिताईं डिसाइड न करे सघियो आहे त मां छा आहियां। अच्छा। के दोस्त मूंखे शाइर जी हैसियत सां सुञाणनि था, जीअं तव्हां आहियो, मूंखे एज़ अ शाइर तव्हां हिते इनवाइट कयो। ऐं इन खां पहिरियां बि कुझु दोस्तनि निजी चैनल इनवाइट कयो, एज़ अ फिल्म मेकर कयो। असां तव्हांजे कम मां इंतिहाई मुतासिर आहियूं। तव्हां जेका फिल्म ॾिनी हुई तव्हांजी डायरेक्शन में थी, उहा बि इंतिहाई लाजवाब फिल्म हुई, जंहिं इंतिहाई पज़ीराई हासिलु कई हुई। पर कामयाबी जी कुंजी जेका आहे उहा महिनत में आहे। ऐं असांखे यकीन आहे त असांजा नौजवान जेके महिनत कनि पिया, उन्हनि खे मौक़ो ज़रूरु मिलंदो। हलूं था साईं, असांजो महिमान दोस्त आहे शबीर लाखो साहिबु। साईं शबीर, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, तव्हां असांजे प्रोग्राम में हली आया, तव्हां वक़्तु ॾिनो। ऐं तव्हां बि सिंध जा ख़ूबसूरत शाइर आहियो, तव्हां अदाकारी बि कई आहे, PTV ते तव्हांजो कमु थियलु आहे, असां ॾिठो आहे तव्हांजे कम खे, तव्हांजी शाइरी खे असां ॿुधो आहे। अॼु असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांजे प्रोग्राम में आया हो, असां सां गॾु आहियो, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। ऐं साईं तव्हां खां इहो पुछणु चाहियां थो त तव्हांजी शाइरी ऐं तव्हांजी अदाकारी, तव्हां वधीक मसरूफ़ कहिड़ी ज़िंदगी में आहियो, शाइरी वारी में या अदाकारी वारी? शताब सिंह, पहिरियां त महिरबानी तव्हांजी साईं खेरवंत खेड़ो साहिबु, साईं सैयद ज़रदारी साहिबु, धरती TV जी जिन ज़बरदस्त प्रोग्राम, ॾात अनोखी तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम करतब में आंदो ऐं असांखे घुरायो। मुंहिंजो बेसिकली तइल्लुक़ु सकरनि सां आहे। मुंहिंजो वालिद साहिबु ॾुखायल मोहम्मद सिद्दीक़ लाखो शाइर हुयो, जंहिं दौर में तालिब अल मौला, जंहिं दौर में पीर एजाज़, जंहिं दौर में वॾा वॾा नाला जी, उहे साईं ॾाढा ई मुर्तज़ा शाह, ॾाढा ई ॿिया खोड़ सारा नाला आहिनि। बाबा हमअसर उन्हनि जो शाइर हुयो। उनखे ॾिसी मूं शाइरी जी शुरूआति कई, पंहिंजे दर्जे खां वठी ऐं इन सफ़र में आहियां। ऐं मूं शाइरी बि कई आहे ऐं अदाकारी जे हवाले सां बि कमु कयो आहे, मुख़्तलिफ़ चैनलनि ते ड्रामा बि कया आहिनि, फिल्मूं बि कयूं आहिनि ऐं गाना बि कया आहिनि। सो शाइरी में मूंखे वधीक मज़ो इन करे आयो त छो त मूंखे ॾात कुदरती मिलियल आहे, बाबा जे भरिसां विरसे में मिलियल आहे। ऐं मूं तक़रीबन काफ़ी असां वटि तमामु घटि लिखी वञे पई, मूं काफ़ी देरि तमामु घणी तबो आज़माई कई आहे। अच्छा, कीअं था ॾिसो अॼोके दौर जे नौजवान शाइरनि जी शाइरी ऐं जेको तव्हांजो शुरूआती दौरु आहे उन में
कहिड़ो फ़र्क़ु था ॾिसो? हींअर असांजा शाइर बहितर पिया लिखनि या उन्हनि खे अञा कुझु महिनत जी ज़रूरत आहे? बिल्कुलु उन्हनि खे त अञा कुझु महिनत, पर अॼुकल्ह शाइरी सुठी बि लिखी वञे पई। कुझु वरी शाइरी जीअं माज़ी में कुझु केसटी शाइरी, वरी ॿियो पासो वरी वर्ग ॿियो स्टाइल थोरो इहो थियो, पर हिनखे आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी अचे पई। असां वटि तमामु बहितरीनु शाइरी अचे पई। चई नौजवान नस्ल तमामु बहितरीनु लिखे पियो, नौजवान दोस्त लिखनि पिया। असांजी कचहरी रमांदा रहंदी, हिकु नंढड़ी साई वठूं था, उन खां पोइ असां ॿीहर नाज़िरनि जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। बालीकार साथियो, हिकु नंढड़ी साई खां पोइ असां हिकु भेरो ॿीहर तव्हां सां मुखातब आहियूं ऐं अॼु का असांजा महिमान जा आहिनि सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत शाइर ऐं अदाकार। असां सां मुसवर चौहान साहिबु गॾु आहे, साईं शबीर लाखो साहिबु गॾु आहे ऐं असां उन्हनि सां वधीक गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि जी शाइरी बि ॿुधंदासीं ऐं कंहिं अदब ते ॻाल्हाईंदासीं। त मां शबीर साईं, तव्हां जेका शाइरी लिखी आहे, असां मां जेके शाइर तव्हां पढ़ो था, त छा था सम्झो त असांजी शाइरी उर्दू शाइरी जी भेट में किथे बीठी आहे? सर, असांजी शाइरी उर्दू जी भेट में त बहितर आहे तमामु। ऐं उर्दू वटि उहो ई पुराणो ख़्यालु आहे, असां वटि नवाण आहे, जिदत आहे। असांजी शाइरी में नौजवान पंहिंजे धरती सां मुहबत रखनि था ऐं महबूब जे ज़ुल्फ़नि ऐं ॿियनि सिलसिलनि खां बि वधीक पंहिंजी धरती जे लाइ उन्हनि तमामु घणो लिखियो आहे। इन हवाले सां उर्दू वारनि वटि फ़िक्र ऐं फ़हम तमामु घटि आहे, असांजी शाइरी में फ़िक्र तमामु घणो आहे। अच्छा मुसवर साईं, तव्हां असांखे कहिड़ी था गज़ल ॿुधायो, का ताज़ा गज़ल हुजे या जेकॾहिं तव्हां वटि नज़म हुजे त असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधाईंदो? साईं बिल्कुलु। हाणे हिकिड़े शाइर खे जेकॾहिं तव्हां शाइरी पढ़ण जे लाइ चवंदो त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे प्रोग्राम जी ड्यूरेशन वधाइणी पवंदी, छो त शाइर जेकॾहिं उन में रसी खोलबी आहे त पोइ वरी इंतिहाई मुश्किल थी पवंदो आहे। बसि कचहरी सां गॾोगॾु शेरो शाइरी हलंदी रहंदी हा आहे। बिल्कुलु। असल में मुंहिंजी शाइरी जा ॿ पासा आहिनि, मतिलबु ॿ लैंग्वेज में लिखी आहे, उर्दू में बि लिखी आहे ऐं सिंधी में बि। ॿई पासा मुंहिंजी शाइरी। छा था ॿुधायो असांजे नाज़रीन? जेको ॿुधणु चाहींदो या त मूं ते छॾियो, तव्हां ते छॾींदासीं। तव्हां गज़ल हिकिड़ो सिंधी में, इश्क जे दारुल हुकूमत जी पैमाइश कान हुई। वाह। इश्क जे दारुल हुकूमत जी पैमाइश कान हुई, दर्द ऐं सुडका हुआ ॿी का नुमाइश कान हुई। वाह 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 वाह। ज़िंदगी पंहिंजी हुई ॼण लफ़्ज़ बेमाना जियां। ज़िंदगी पंहिंजी हुई, ज़िंदगी पंहिंजी हुई ॼण लफ़्ज़ बेमाना जियां, प्यार जे जुमिले अंदरि जंहिंजी गुंजाइश कान हुई। वाह वाह। ज़िंदगी पंहिंजी हुई ॼण लफ़्ज़ बेमाना जियां, प्यार जे जुमिले अंदरि जंहिंजी गुंजाइश कान हुई। ख्वाब बंजर रूह सहरा सूंह में पिण सोख हुई। वाह। ख्वाब बंजर रूह सहरा सूंह में पिण सोख हुई, बूंद बणिजी को अचे हा ॿी ख़वाहिश कान हुई। वाह वाह ज़बरदस्त। मिसरा अर्ज़ आहे त पाण खाली खोखला, पाण खाली खोखला हुनखे ज़रूरत ज़र जी। वाह। पाण खाली खोखला हुनखे ज़रूरत ज़र जी, पाण वटि बसि प्यार हो जुमिले आराइश कान हुई। वाह वाह ज़बरदस्त। रूह रांदी के जियां हो शताब साईं। वाह। रूह रांदी के जियां हो खूब खेॾियो ख़ल्क़ थे। रूह रांदी के जियां हो खूब खेॾियो ख़ल्क़ थे, हुस्न जे बाज़ार में पंहिंजी सताइश कान हुई, समुंड जे सीने ते हक़ हो आसमान जो फ़क़ति। वाह। समुंड जे सीने ते हक़ हो आसमाननि जो फ़क़ति, ऐं उञायल राहगीरनि लाइ गुंजाइश कान हुई। थी मुसविर जो मुक़दर काइनातनि जी ख़लिश। थी मुसविर जो मुक़दर काइनातनि जी ख़लिश, बेमुरवत लोक लाइ का आज़माइश कान हुई। वाह वाह। इश्क जे दारुल हुकूमत जी पैमाइश कान हुई, दर्द ऐं सुडका हुआ ॿी का नुमाइश कान हुई। इंतिहाई बहितरीनु गज़ल तव्हांजो, ऐं ॾाढो वणियो। ऐं मूंखे मुफ़लिस ज़रदारी जूं सिटूं यादि थियूं अचनि त तेॾी मेॾी जॾहिं दोस्ती कान आई, कंहिं बि मेनल रिथी दुश्मनी कान आई। ऐं सूंह तेॾी चूं सभु कंहिं सहारे गिधे,
दर्द मेॾे चिकंदी पती कान आहे। वाह वाह शताब। हाणे आऊं गुज़ारिश कयां थो साईं शबीर लाको साहब खे तो पंहिंजो शेर ॿुधाइनि असांजे नाज़िरनि खे। इंतिहाई ख़ूबसूरत शाइरी भा मुसवर जी, ऐं असांखे ख़बर आहे त साईं शबीर लाको तमामु बहितरु लिखे थो, त अॼु असांजे नाज़िरनि खे साईं छा था ॿुधायो? सर नज़्म आहे, नज़्म तव्हांखे ॿुधायां थो। बिस्मिल्लाह। नींह नज़र जा जाम प्यारे, नींह नज़र जा जाम प्यारे, बाहुनि में का शाम गुज़ारे। वाह। नींह नज़र जा जाम प्यारे, बाहुनि में का शाम गुज़ारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां, तूं ऐं मां। वाह। भागनि भरिया ॾींहं हुया के, भागनि भरिया ॾींहं हुया के, कंहिंसां पंहिंजा नींहं हुया के। वाह। भागनि भरिया ॾींहं हुया के, कंहिंसां पंहिंजा नींहं हुया के। लिखिया मंझि हीअं हुया के, इश्क अज़ल खां ॾियड़ा ॿारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, वाह। तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। वाह। नींह नज़र जा जाम प्यारे, बाहुनि में का शाम गुज़ारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। वाह। वारीअ जो घर अॾियो न हो, वारीअ जो घर अॾियो न हो, शहर ई सारो सॼो न हो। वाह। वारीअ जो घर अॾियो न हो, शहर ई सारो सॼो न हो। बसि ग़मनि खे ई गॾियो न हो, लहरूं लहरूं तूफ़ान उथारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। नींह नज़र जा जाम प्यारे, बाहुनि में का शाम गुज़ारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। वक़्त जी ॿेड़ीअ न पार पुॼायो, शताब साईं। वक़्त जी ॿेड़ी, वक़्त जी ॿेड़ीअ न पार पुॼायो, शबीर हुयो ॼण सफ़र अजायो। वाह। वक़्त जी ॿेड़ीअ न पार पुॼायो, शबीर हुयो ॼण सफ़र अजायो। हायड़ी क़िस्मत तुंहिंजो रायो, दर दर रुनासीं आब हारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। नींह नज़र जा जाम प्यारे, बाहुनि में का शाम गुज़ारे। कीअं मिलियासीं समुंड किनारे, तूं ऐं मां साईं, तूं ऐं मां। शताब साईं, हीअ नज़म मुंहिंजो उस्ताद हनीफ़ लाशारी क्लासिकल तमामु ॻायो आहे, हुन तमामु बहितरीनु कमो सां ॻायो हो। सर शाइरी ऐं मौसीक़ी जो जेको पाण में रब्त आहे, कंहिं ॾाहे जो चवणु आहे त जेसिताईं तव्हांजी शाइरी कंहिं सुठी आवाज़ में ॻाइजे नथी त तेसिताईं उहा अमर नथी थिए। इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त शाइरी कंहिं आवाज़ जी बि हरूभरू मोहताज न हूंदी आहे जेकॾहिं उहा फ़िक्र आहे उन में, पर जेकॾहिं तव्हांजी शाइरी खे सुठो आवाज़ु मिली थो वञे त उहा उन लाइ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त उन में हिकिड़ो इज़ाफ़ो अचे थो, हुनजी मिठास में, हुनजे चस वधे थो हुनजो। त तव्हांखे जिन फ़नकारनि ॻायो आहे, असां कुझु ॿुधो आहे त उहो इंतिहाई लाजवाबु ॻायो आहे। ऐं मां चवंदो आहियां जीअं असां वटि पंहिंजी सिंधी सिंफ़ आहे गीत जी, या असां वटि काफ़ी आहे जंहिंजो तालुक़ु ई ॻाइण सां आहे। त असांजा जेके ॾाहा, असांजा जेके मौसीक़ार, असांजा जेके वॾा अदीब शाइर जिन असांखे इल्मु ॾिनो शाइरी जो या जिन राग जो इल्मु ॾिनो, उन्हनि असांखे साफ़ु ॿुधायो आहे त शाइरी ऐं मौसीक़ी जो रब्त पाण में ईअं आहे जीअं असांजे जिस्म ऐं असांजे साह जो रब्त आहे। जेकॾहिं असां वटि साह नथा खणूं त असांजो जिस्म कमज़ोरी न आहे, पर जेकॾहिं असांजी शाइरी खे को सुठो आवाज़ु मिले थो त उहा वधीक बहितर थी वञे थी। बिल्कुलु। सो असां मुसवर साईं खे वरी गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं हुननि वटि का ॿी तकलीफ़ आहे त असांखे इनायत कनि, छो त हिकिड़ो शाइर आहे, हुनजी ख़्वाहिश हूंदी आहे त आउं पंहिंजी शाइरी पंहिंजे अवाम ताईं, पंहिंजी क़ौम ताईं पहुचायां। ऐं को अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिं लाइ उहो ख़ासि लिखंदो आहे त असां चाहियूं था त अॼोके प्रोग्राम जे तवसुल सां थी सघे थो त मुसवर जी शाइरी उते पहुची सघे। जी मुसवर साईं। शताब साईं, ॾिसां ही छा पियो ए ज़िंदगी वीरान रस्तनि ते। ॾिसां ही छा पियो, ॾिसां ही छा पियो ए ज़िंदगी वीरान रस्तनि ते, पिछल कंडनि मथां सुटके पियो इंसान रस्तनि ते। ॾिसां ही छा पियो ए ज़िंदगी वीरान रस्तनि ते, विछल कंडनि मथां सुटके पियो इंसान रस्तनि ते। वाह। सकाफ़त सिंध जी साईं पई लटके सिलेबनि ते। वाह। सकाफ़त सिंध जी साईं पई लटके सिलेबनि ते, कयूं था मेज़बानी अॼु वठी महिमान रस्तनि ते। घरनि ते नाव नेकनि जा, मथां आला लिखियल उहिदा साइन बोर्ड्स।
घरनि ते नाव नेकनि जा। घरनि ते नाव नेकनि जा, वाह वाह मथां आला लिखियल उहिदा। वाह। मसीहा को बचियो न आहे, रुगो शैतान रस्तनि ते। वाह वाह वाह। घरनि ते नाव नेकनि जा, वाह। मथां आला लिखियल उहिदा। मसीहा को बचियो न आहे, रुगो शैतान रस्तनि ते। ऐं अखियुनि में आस ऐं उल्का, ॾसाऊं सोग में आहिनि। अखियुनि में आस ऐं उल्का, ॾसाऊं सोग में आहिनि। मुसविर मौत जा शायदि आहिनि इम्कान रस्तनि ते। असल में मूं नज़म पेश करणु बि चाहियो उर्दू में, जेकर उर्दू में आहे गुंजाइश इंशाल्लाह त ठीकु आहे, न त पोइ वरी पाण उनखे मौक़ो ॾींदासीं। ऐं सिंधी शाइरी उन सां गॾोगॾु उर्दू बि असां तव्हांखां ॿुधंदासीं। ऐं हाणे असां वटि वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साई जो, त नाज़रीन असां मिलूं था हिकु नंढड़ी साई खां पोइ। भलीकार दोस्तो, हिकु नंढड़ी साई खां पोइ असां ॿीहर हाज़िर आहियूं तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में। असां वटि अॼु प्रोग्राम में असांजा महिमान आहिनि सिंध जा इंतिहाई ख़ूबसूरत शाइर साईं शबीर लाखो साहिबु ऐं साईं मुसवर चौहान साहिबु। मुसवर साहिबु पंहिंजी शाइरी ॿुधाए रहियो हो ऐं हाणे असां ते करम नवाज़ी करे पियो साईं शबीर लाखो साहिबु, जेको तव्हां असांखे तरन्नुम में पंहिंजी शाइरी पेश कंदो। साईं वॾी महिरबानी शबीर साईं जो तव्हां असांजे प्रोग्राम में तरन्नुम सां शाइरी पेश करे असांजे प्रोग्राम खे 4 चंड पिया लॻायो। ऐं असां ॿुधणु चाहींदासीं असांजा नाज़रीन, त तव्हां असांखे छा था ॿुधायो? महिरबानी शताब साईं। मुंहिंजो गज़ल आहे जी। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। साण जो भन हिजिया पो, साण जो भन हिजिया पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। मैं खारो माहौल सॼो रिंद रक्स में हासारा। मैं खारो माहौल सॼो रिंद रक्स में हासारा। पुर पैमान संदो मापो, पुर पैमान संदो मापो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। रंगीन हुई राति सारी मुनय दर मां धाण मतल। रंगीन हुई राति सारी मुनय दर मां धाण मतल। तसवर में कंहिंजो छापो, तसवर में कंहिंजो छापो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। आख़िरी बंद साईं। वाह बिस्मिल्लाह। भिट धणीअ जी भूई ते ही जईज़ाव एॾा। भिट धणीअ जी भूई ते ही जईज़ाव एॾा। शबीर सो डोरा पो, शबीर सो डोरा पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। वाह 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 शबीर साईं, इंतिहाई लाजवाब। तव्हांजी शाइरी सां गॾोगॾु तव्हांजो आवाज़ बि इंतिहाई ख़ूबसूरत आहे। तव्हांखे अलाह साईं दाद ॾिनी आहे। ऐं असां वटि साईं मुसवर असांखे, आउं गुज़ारिश कयां थो उनखे, मिर्ज़ा ग़ालिब जो हिकिड़ो गज़ल आहे त कोई मुसवर साईं, कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नज़र नहीं आती, आगे आती थी हाल दिल पे हंसी, अब किसी बात पर नहीं आती, और मौत का एक दिन मुअय्यन है, नींद क्यों रात भर नहीं आती। वाह वाह वाह। हाणे मिर्ज़ा ग़ालिब जे सिटनि सां आहियूं, तव्हांखे गुज़ारिश कयां पियो त असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजी उर्दू शाइरी मां कुझु ॿुधायो, तव्हांजी नाज़ थींदी। उर्दू शाइरी जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि मक़ाम आहे, हुनजो पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे। असांजी सिंधी शाइरी जी पंहिंजी तारीख़ आहे, पंहिंजो मक़ाम आहे। त उर्दू शाइरी बि असां वटि असांजा नौजवान लिखनि पिया।
ऐं इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे मौसीकी उन नज़म जो उनवान है मौसीक़ी मौसीकी। जी। मौसीकी से बेहतर कैफियतों की लामहदूद कहानी भला अल्फाज कैसे बयां कर सकते हैं। वाह वाह। मौसीकी से बेहतर कैफियतों की लामहदूद कहानी भला अल्फाज कैसे बयां कर सकते हैं। अलमनाक कैफियतें, शर्मनाक कैफियतें, खुशगवार, नागवार, नौबहार कैफियतें। वाह। लफ्ज़ों से मामला तो सुलझाए जा सकते हैं, लफ्ज़ों से मामला तो सुलझाए जा सकते हैं, मगर एहसास नहीं। वाह वाह वाह। मैं महसूस कर सकता हूँ तुम्हारी अनकही कहानी का किस्सा एक कर। वाह। मैं सुन सकता हूँ तुम्हारी खामोशी की चिल्लाती हुई चीख। वाह। क्या तुम भी सुन सकती हो मेरे वजूद में बर्पा किस्सा क़यामत। वाह। क्या कहा? वाह 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 वाह। क्या कहा? जबरदस्त। मुझसे मिलने की ख्वाहिश तुम्हारे बखमली वजूद में करवटें बदलती है। वाह। अच्छा, फिर यूं करो, अपनी अना को फना कर दो। अना को फना कर दो। अपनी अना को फना कर दो, एक लम्हे के लिए आंखें बंद करके और लंबी और गहरी सांस लो और तस्वर में मुझे मुस्कुराता हुआ पाओ। वाह। और फिर शब से शाम तक, आफा की इल्हाम तक मौसीकी सुनो। क्या कहा? मुझसे बिछड़कर आजमाइश के सहरा पर नंगे पांव चलते चलते थक गई हो। वाह। और मेरे संग बिताए हुए उन चंद खुशगवार लम्हों को फिर से जीना चाहती हो। अरे नहीं नहीं, मेरे वजूद में अब उतनी वसअत कहाँ, मेरे वजूद में अब उतनी वसअत कहाँ जो मजीद दर्द सह सके। ज़बां को वो अख्तियार नहीं जो किस्सा कल्ब कह सके। वाह। तुम क्या जानो मैंने मोहब्बत की है, मैंने क़यामत जी है। वाह। ऐसी क़यामत जिसकी कोई कहानी नहीं। क्या अब भी तुम्हें कुछ कहना है? वाह वाह। क्या अब भी तुम्हें कुछ कहना है? नहीं? अच्छा, फिर एक काम करो, अपनी सुरमई आंखों के अबवाब बंद कर लो। वाह वाह। अब तस्वर के आसमान पर मेरा मुस्कुराता हुआ अक्स समा कर अपने तकिए को सीने से लगाकर अब एक लंबी और गहरी सांस लो और फिर इश्क के आगाज से अंत के अंजाम तक मौसीकी सुनो। वाह वाह मुसव्वर साईं, इंतहाई ख़ूबसूरत तव्हांजो उर्दू नज़म। शाइरी जेका आहे सा ॻाल्हाए थी, हिकिड़ो लिखण त इंतहाई मुश्किल अमल आहे ई आहे, बिल्कुलु, पर उनखे जेको अदा करण जो अंदाज़ आहे, अंदाज़ बयां आहे, तव्हां जंहिं अंदाज़ सां इन नज़म खे बयानु कयो आहे उहो इंतहाई मन मोहींदड़ हो। ईअं असां महसूसु करे रहिया आहियूं उहा कैफ़ियत या उहा जेका तव्हां हिते लिखी आहे पंहिंजे नज़म में, उहा वारदात असांजे अखियुनि जे साम्हूं थी रही आहे। हिकिड़े सुठे शाइर जो इहो ई कमाल आहे त हू पंहिंजे लफ़्ज़नि खे उन अंदाज़ सां बयानु करे जो ॿुधण या ॾिसण वारे ते उहा कैफ़ियत तारी थिए त हू यानी कि उहा फिल्म पियो ॾिसे, यानी उहा वारदात जेका आहे उहा साम्हूं ॾिसी रहियो आहे। बिल्कुलु। त ॾाढो ख़ूबसूरत नज़म पढ़ियो तव्हां। थैंक यू सर। तव्हांखे जस ॾियां थो। ऐं शाइर तव्हांजी शाइरी ॿुधीसीं त चवां थो त तव्हां दोस्तनि सां पंहिंजो हिकिड़ो गज़ल वंड करे छॾियां। काफ़ी दोस्तनि सराइकी शाइरी कमाल जी आहे। हा जी, काफ़ी दोस्तनि जो इसरार बि हो त तव्हां पंहिंजो हिकिड़ो गज़ल पढ़िजो। सो तव्हां दोस्तनि जी नज़र जेको यादि आहे मूंखे त शबीर साईं, उमिरि हली गई चर्चा थोलैया। उमिरि हली गई चर्चा थोलैया, सूंदा सौदा सस्ता थोलैया। चंड पिया कूड़ी चुगली हणेंदे, चंड पिया कूड़ी चुगली हणेंदे, रातो मिगड़ तरसिया थोलैया। साह कढण दी साज़िश है, साह कढण दी साज़िश है, मुंह को लुकावण नखरा थोलैया। वाह 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 शताब वाह। छोड़ना हस सो छोड़ी हलिया गया, छोड़ना हस सो छोड़ी हलिया गया, मैं औंदाज़ मेरा थोलैया। वाह 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 कमाल। वाह
ऐं माण्हू तमाशे काणा गॾिजे, माण्हू तमाशे तमाशे काणा गॾिजे, फतकदा पिया मुजरा थुलई आहे। वाह 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 वाह। ऐं लोक शताब को सम्झ न सघी आहे, लोक शताब को लोक शताब को सम्झ न सघी आहे, शाइर आहे उहो चरिया थुलई आहे, वाह वाह उमिरि हली गई चर्चा थुलई आहे, सूंदा सौदा सस्ता थुलई आहे। वाह शताब। वरी महिरबानी साईं तव्हां मूंखे ॿुधो ऐं तव्हांखे बि असां ॿुधो, इंतिहाई ख़ूबसूरत तव्हांजी तकलीफ़ ऐं ख़ूबसूरत तव्हांजा असां ख़्याल जेके असां ॿुधा आहिनि पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाया। ऐं हाणे मुसवर साईं तव्हां अदाकारी जंहिं वक़्त खां शुरू कई आहे या जीअं तव्हां अदाकारी वारे इन पासे ॾे आया आहियो, छा तव्हांजी शाइरी ते को उनजो असरु पियो आहे या तव्हां शाइरी ऐं अदाकारी खे गॾु गॾु खणी था हलो? साईं कॾहिं कॾहिं इंसानी ज़िंदगी में अहिड़ा हादसा ईंदा आहिनि जेके उन जूं जेके पुराणियूं आदतूं, पुराणा मिज़ाज, उन मिज़ाज में कचायूं, सोच में कचायूं, उन खे पुख़्तो करे वेंदा आहिनि। वाह वाह, इहा हक़ीक़त आहे। त अदाकारी वारी फील्ड में अचण खां पोइ मुंहिंजो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, मुख़्तलिफ़ मिज़ाज जे माण्हुनि सां, छो त हीअ हिकिड़ी ॿहरूपी फील्ड आहे। हा, ॿहरूपी फील्ड आहे, मतिलबु तव्हां ॾिसण में हिकिड़ा आहियो, इहे अंदरि में तव्हां कुझु ॿिया आहियो। चेंज आहियो। हालांकि हर इंसान ईअं आहे, पर हीअ फील्ड जंहिंजो जेको शो बिज़ माना हिकिड़ी शइ खे शो करिणो आहे, ऑन करिणो आहे, त हिन फील्ड में अचण खां पोइ मूं इलाही कुझु सिखियो आहे। सही। मक़सदु नंढड़ो हुयो त असां जे जेका फिल्म इंडस्ट्री आहे सिंधी, उन में हथियार कल्चर या हिकिड़ो वल्गर टाइप जो कंटेंट आहे जेको असां पंहिंजे माण्हुनि खे ॾियूं था, छो त हीअ हिकिड़े क़िस्म जो दर्सगाह आहे, ठीकु आहे, सॉफ्ट दर्सगाह जंहिंखे असां ॾिसी करे असांजा ज़हन उन शइ क़बूल कनि था। अवां अक्सर ॻोठनि में ॾिठो हूंदो त ॿाहिरि जा ॿार जॾहिं होटल खां उथंदा आहिनि या तव्हां पाण जॾहिं उथंदा हूंदो त तव्हां पंहिंजे जेके हमअसर तव्हांजी टही जा नौजवान हूंदो उनखे चवंदा हूंदो इहे संजय दत्त मां आहियां, हे शाहरुख़ खान मां आहियां, हे जो गुंडा तूं आई। त मतिलबु इहो आहे त पोइ छा थींदो आहे, त असां ओड़ियूं हरकतूं, ओड़ियूं अदाऊं पाण अपनाइणु शुरू कंदा आहियूं। तुर्किश असर क़बूल कंदा आहियूं। हा, तुर्किश जेका सीरीज़ विच में आई अर्तुगरुल गाज़ी, उन में तलवारबाज़ी जो जेको हिकिड़ो वॾो रुझान ॾेखारियो वियो। वरी ईअं कश्मीर में हिकिड़ी वीडियो वायरल थी ॿारनि जी, जे तलवार खणी करे हू काफ़िरनि जो क़त्लेआम कंदा था वञनि। त मतिलबु हाणे असां वटि जेकॾहिं असां सुठो कॉन्टेंट ॾेखारींदासीं त माण्हू उन शइ क़बूल कंदा। हींअर ई ताज़ो असांजी फिल्म में अञा मुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो ख़्यालु हुयो त सिंधी फिल्म में असां नवाण आणियूं ऐं जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे असांजो उनखे उन पासे वठी अचूं, जेको नौजवान तबिको आहे। त असां ॾिसो दुनिया फिल्मूं ठाहे पई, बॉलीवुड ठाहे पियो, हॉलीवुड ठाहे, यानी कि जेके बि असां कयूं पिया महिनतूं उन्हनि जो फलो सिलो असांखे मिलणो आहे, फल ज़रूरु मिलणो आहे इंशाल्लाह। असांखे बि इहा उमेदु आहे त असांजा नौजवान कमु कंदा रहनि ऐं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था हिकु भेरो ॿीहर। ऐं असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। दोस्तो, तव्हां वटि असां वरी कंहिं नए हफ़्ते में कंहिं नए महिमान सां गॾु हूंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़।